अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी इन वीडियो में मां कुछ ख़ासि न ॿुधाईंदुमि, पर मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुमि त असांजी हिकु नई फिल्म अची रही आहे, जंहिं फिल्म जो नालो असां रखियो आहे तकरार। दोस्तों, तकरार फिल्म तमामु जल्द अची रही आहे ऐं हिन तकरार फिल्म जी कहाणी बि असां सोचे रखी आहे, स्क्रिप्ट तयारु आहे। बसि हिन जी शूटिंग तयारु कंदासीं महीने खां पोइ या महीने जे अंदरि ई हिन जी शूटिंग तयारु कंदासीं असां। पोइ हिन फिल्म जे बारे में मां तव्हांखे अपडेट ॾींदो रहंदुमि त कॾहिं हिन खे असां रिलीज़ कंदासीं या छा, या हिन जो ट्रेलर कॾहिं रिलीज़ कंदासीं, इहो सभु कुझु दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। तमामु बहितरीनु फिल्म कंदासीं, हिन में असां हथियार खणंदासीं, एक्शन कंदासीं, तमामु मज़ो अथव हिन फिल्म में, तव्हां ज़रूरु ॾिसिजो। दोस्तों, जीअं असां सादिक जी जंग फिल्म में असां जेको आहे सो घणो एक्शन कयोसीं, पर हिन फिल्म में तमामु घणो एक्शन कंदासीं ऐं तमामु सुठी कहाणी लिखी आहे। मां पाण लिखी आहे, हिन जा डायलॉग लिखिया आहिनि ऐं हिन जी कहाणी बि लिखी आहे ऐं हिन जो टाइटल बि मां रखियो आहे, डायरेक्टर बि मां। ऐं दोस्तों, तमामु बहितरीनु हिन जो जेको आहे सो तमामु बहितरीनु फिल्म कंदुसि मां। ऐं दोस्तों, जेकॾहिं तव्हां सादिक जी जंग फिल्म न आहे ॾिठी त मां डिस्क्रिप्शन में मां तव्हांखे लिंक ॾींदुमि, उहा फिल्म तव्हां ज़रूरु ॾिसिजो। दोस्तों, सादिक जी जंग फिल्म मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक ॾींदुमि, उते प्लीज़ क्लिक करे ऐं ज़रूरु ॾिसिजो उहा फिल्म। त दोस्तों, अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुदसिर अली टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।